अॻूणे MPA शहरियार शर जो पुट जहांगीर शर मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। शर हाउस जे तर्जमान जो चवणु आहे त हथियारबंद बेरोटा वारे ज़रई फार्म तां जहांगीर शर खे अगवा करे विया आहिनि। इतला ते शर बिरादरीअ जा सभई माण्हू हथियारबंदनि पुठियां वियल आहिनि। आगाही ॾियूं पिया अव्हांखे नाज़रीन इन अहम ख़बर जे हवाले सां। अॻूणे MPA शहरियार शर जो पुट जहांगीर शर मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। शर हाउस जे तर्जमान जो चवणु आहे त हथियारबंद बेरोटा वारे ज़रई फार्म तां जहांगीर शर खे अगवा करे विया आहिनि। इतला ते शर बिरादरीअ जा सभई माण्हू हथियारबंदनि पुठियां वियल आहिनि। अॻूणे MPA शहरियार शर जो पुट जहांगीर शर मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अव्हांखे आगाही ॾियूं पिया त अॻूणे MPA शहरियार शर जो पुट जहांगीर शर मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। शर हाउस जे तर्जमान जो चवणु आहे त हथियारबंद बेरोटा वारे ज़रई फार्म तां जहांगीर शर खे अगवा करे विया आहिनि। इतला ते शर बिरादरीअ जा सभई माण्हू हथियारबंदनि पुठियां वियल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अव्हांखे ॾियूं पिया। अॻूणे MPA शहरियार शर जो पुट जहांगीर शर मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। शर हाउस जे तर्जमान जो चवणु आहे त हथियारबंद बेरोटा वारे ज़रई फार्म तां जहांगीर शर खे अगवा करे विया आहिनि। इतला ते शर बिरादरीअ जा सभई माण्हू हथियारबंदनि पुठियां वियल आहिनि। अॻूणे MPA शहरियार शर जो पुट जहांगीर शर मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अव्हांखे अपडेट कयूं पिया। शर हाउस जे तर्जमान जो चवणु आहे त हथियारबंद बेरोटा वारे ज़रई फार्म तां जहांगीर शर खे अगवा करे विया आहिनि। इतला ते शर बिरादरीअ जा सभई माण्हू हथियारबंदनि पुठियां वियल आहिनि। आगाही ॾियूं पिया अव्हांखे इन अहम ख़बर जे हवाले सां। अॻूणे MPA शहरियार शर जो पुट जहांगीर शर मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। ही अहम ख़बर अव्हां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। अॻूणे MPA शहरियार शर जो पुट जहांगीर शर मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। शर हाउस जे तर्जमान जो चवणु आहे त हथियारबंद बेरोटा वारे ज़रई फार्म तां जहांगीर शर खे अगवा करे विया आहिनि। इतला ते शर बिरादरीअ जा सभई माण्हू हथियारबंदनि पुठियां वियल आहिनि। अहम ख़बर खां अव्हांखे आगाही ॾियूं पिया। अॻूणे MPA शहरियार शर जो पुट जहांगीर शर मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर शम्स भुट्टो सां। शम्स से ॿुधाए पियो वञे त अॻूणे MPA शहरियार शर जो पुट जहांगीर शर मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। कहिड़ा अपडेट्स मिली सघिया आहिनि अव्हांखे इन हवाले सां? जी तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अॻूणे MPA सरदार शहरियार ख़ान शर जो वॾो फर्ज़ंद जहांगीर ख़ान शर जेको आहे उहो पंहिंजी बेरोटा लॻ ज़मीन खां जेको आहे उहो वापसि अची रहियो त हथियारबंदनि संदसि रस्तो रोके जेको आहे उनखे नामालूम हंध ॾांहुं जेको आहे अगवा करे मोटरसाइकिल ते खणी विया आहिनि। इन सिलसिले में शर बिरादरी ऐं आस पास जा जेके ॻोठाणा आहिनि उहे रस्ते ते बीठल आहिनि। जॾहिं त हिन वक़्त ताईं संदसि बाज़ियाबी जेकी आहे उहा न थी सघी आहे ऐं समूरनि लंघनि तां जेको आहे उहा शर बिरादरी जेकी आहे उहे वेठल आहे। ऐं ॿुधायो इहो वञे पियो त नामालूम हथियारबंद जहांगीर शर खे जेको आहे उहो घर ईंदे रस्ते तां जेको आहे मोटरसाइकिल 125 तां जेको आहे उहो ज़बरदस्ती अगवा करे खणी विया आहिनि। जी ठीकु आहे शम्स, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।